घोटकी ज़िले जे ॻोठ शेर मोहम्मद कोलाची में पैसनि जी लालच में अची मुबैना 20 लख वठी घरवारी खे अॻूणे मुड़िस जे माइटनि हवाले करे छॾियो। जवाबदारनि नौजवान औरत नादरादी मोहम्मद सादिक कोलाची खे क़त्ल करण लाइ मथस फायर कयो त औरत ज़ख़्मी थी रड़ियूं कयूं। रड़ियुनि ते ॻोठाणा पहुची विया त जवाबदार फरार। जवाबदार जरवार थाणे जे पुलिस पहुची ज़ख़्मी औरत खे मीरपुर माथेलो अस्पताल आंदो, जितां खेसि सखर रिफर कयो वियो। सखर सिविल अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। सखर सिविल अस्पताल में मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़ख़्मी औरत नादरा जी अमड़ मिसमात भाना कोलाची ॿुधायो त नादरा जी शादी कुझु साल अॻु अमजद कोलाची सां कराई हुई, जेको 2 साल अॻु फोत थी वियो हो। जंहिंखां पोइ नादरा गेमड़ू वासी मोहम्मद नवाज़ चाचड़ सां खैरपुर जी अदालत में पसंद जी शादी कई हुई। जॾहिं त मोहम्मद नवाज़ चाचड़ अगस्त 2023 में तलाक ॾेई नादरा खे घरां कढी छॾियो हो। नादरा जी इद्दत पूरी थियण बाद असां संदसि जी शादी अमीर बख्श पुट सरदार बख्श कोलाची सां कराई त अॻूणो मुड़ुस मोहम्मद नवाज़ चाचड़ अदालत ज़रिए नादरा खे हासिल कयो, जंहिं बाद 20 लख रुपया वठी वॾेरे हाजी इमाम बख्श कोलाची हवाले कयो हो। जंहिं अमीर बख्श कोलाची दीन मोहम्मद कश्मीर खुदन ख़ादिम हुसैन फौजी नसीर इमाम दीन इमदाद कोलाची ऐं ॿियनि सां गॾिजी नादरा खे मारण लाइ मथस बंदूक जो फायर कयो, जंहिंमें औरत ज़ख़्मी थी। मुतासिर औरत माई भाना कोलाची ऐं नादरा कोलाची चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, घरू वज़ीर सिंध, होम सेक्रेटरी सिंध, IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी ऐं ॿियनि अख़्तियारनि खे अपील कई आहे त इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची